अपडेट में सभी दोस्तों के खुश आमदीद। जी हाँ दोस्तों, नई अपडेट जेका विरंजी बस्ती ड्रामे जी अज तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मां तव्हांखे हिकु ॿी ख़ुशख़बरी भी ॿुधाइण वारो आहियां। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा, थी सके तो असांजे हिन यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, वीडियो के भी लाइक शेयर ज़रूर कंदा, पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूर पहुचाईंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल जो विरंजी बस्ती हली रहियो आहे, इहो जीअं जीअं हाणे अॻिते वधंदो तीअं तीअं इनमें मारधाड़ भी वधीक ॾेखारी वेंदी ऐं अञा दिलचस्प थींदो वेंदो। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो पंहिंजा वेरी ड्रामो जेको शूट थी रहियो आहे उन में ग़ुलाम हुसैन जी भी एंट्री आहे। ग़ुलाम हुसैन काफ़ी अरसे खां पोइ वरी ड्रामा इंडस्ट्री में एंट्री करे रहियो आहे। काफ़ी उन 2-3 फिल्मां भी शूट कयूं हुयूं कम अज़ कम 2006, 7, 8, 10 जे दौर में। वरी इन इंडस्ट्री खां दूर थी वियो, वरी हाणे उन जी एंट्री थी आहे ऐं पंहिंजा वेरी ड्रामे में। उहा तमामु जल्द पंहिंजा वेरी ड्रामे में जेको आहे तव्हां ॾिसंदो उनजी शूटिंग, उन जा मेकिंग वीडियो ऐं उहे वीडियो भी ज़बरदस्त हूंदा ऐं ड्रामे में बहितरीन जेको अदाकारी कंदो ग़ुलाम हुसैन, आज़म मेंगल, खजू साहब, मैडम नसरीन नाज़, इम्तियाज़ बलोच ऐं काफ़ी ॿिया खोड़ सारा अदाकार हिन ड्रामे में पंहिंजा जोर ॾेखारींदा। ग़ुलाम हुसैन भी जेको आहे ॾिसूं हाणे कहिड़े हिसाब सां एंट्री हणंदो, लेकिन ग़ुलाम हुसैन जी एंट्री ज़रूर आहे। स्क्रिप्ट जेको आहे खजू साहब के काफ़ी ॾींहं पहिरियों मिली चुको। डायरेक्टर आज़म मेंगल ऐं खजू ॿई डायरेक्टर आहिनि इन ड्रामे जा।